जैकबाबाद में सॼे मुल्क जियां 10 मुहर्रमुल हराम जो ॾिहाड़ो वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। वधीक लाइन ते मौजूदु आहे नवाब अली लंगा। जी नवाब अली, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सॼे मुल्क जियां जैकाबाद में भी 10 मुहर्रमुल हराम जो ॾिहाड़ो वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हर तरफ़ खां या हुसैन जूं सदायूं गूंजदियूं रहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि मां 53 काफ़िला निकिता, जेके शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदा दरगाह पीर बुख़ारी पहुता, जिते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ादरनि तरफ़ां सीना ज़नी ज़ंजीर ज़नी कई वई। सॼे शहर में 60 खां वधीक मजलिसूं मुनक़द कयूं वयूं, जंहिंमें हज़रत इमाम अलैहिस्सलाम जी लाज़वाल क़ुर्बानी ते रोशनी विधी वई ऐं ख़िराज अक़ीदत पेश कई वई। आज़ादारनि खे तिबी इमदाद ॾियण लाइ पीपी अॻवान आजी शेरमंद मुग़ेरी जी टीम पारां फैसल रमज़ान ट्रस्ट मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां तिबी कैंपियूं लॻायूं वयूं। एसएसपी जैकाबाद डॉक्टर सुबेर नूर चन्ना जे सख़्त हुकुमनि ते पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। सॼे शहर में मुख़्तलिफ़ रस्ता बंदि करे खारदार तारूं विछायूं वयूं ऐं सॼे शहर में 200 खां वधीक CCTV कैमरा हयां विया ऐं 2 सेंटर क़ाइमु कया विया, जीअं को बि वाक़ियो पेश न अची सघे। सॼे शहर में 2700 पुलिस एहलकार, 200 रेंजर्स जा जवान ऐं 200 पाक फ़ौज जा जवान ड्यूटी ते मुक़ररु हुआ। अज़ादारनि हुसैन ऐं शहरनि पारां पाणी शरबत जो लंगर पिणु विरायो वियो। शहर अंदरि डिप्टी कमिश्नर जैकाबाद मोहम्मद यूसुफ शेख, SSP जैकाबाद डॉक्टर सुबेर नूर चन्ना पंहिंजी टीम सां गॾिजी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते इमाम बारगाहन ऐं मजलिसनि जो दौरो कयो। जी वॾी महिरबानी नवाब अली, तफ़सील खां आगाह करण जी। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।